अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लाड़ वेब टीवी न्यूज़ में भली कार आऊं आहियां शफी मोहम्मद। सब खां पहिरियां हेडलाइन। नतीजा तब्दील कया विया आहिनि। अनवर मजीद DRO ऐं RO ख़रीद कया। सिंध जी आवाम जे जमहूरी हक़ ते धाड़ो हयो वियो आहे। बदीन ज़िले जी पोलिंग स्टेशन्स ते असांजे एजेंटनि खे ॿाहिरि कढियो वियो। मुख़ालिफ़नि जी मर्ज़ी सां नतीजा ज़ाहिर कया विया। पाक फ़ौज पंहिंजो ज़िम्मेवारियूं पूरियूं कयूं पर इलेक्शन कमीशन DRO क़ौम खे मायूस कयो आहे। अॻूणे स्पीकर GDA अॻवान डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा जे GDA अॻवान हसनैन मिर्ज़ा सां गॾु बदीन में प्रेस कॉन्फ्रेंस। शिदतकोट जे सूबाई तक PS 14 ते आज़ाद हैसियत में चूंड विढ़ंदड़ मीर इमरान पंद्राणी चयो आहे त सियासत में हार जीत थींदी रहंदी आहे। चूंड में शिकस्त खाइण ते हू मायूस नाहे थियो। मीर इमरान पंद्राणी चयो त खेनि अञा ताईं इलेक्शन जो मुकमल रिज़ल्ट नाहे मिली सघियो। चूंड में अवाम जे भरपूर तावन ते संदसि थोराईतो आहियां। असांजा खटियल नतीजा तब्दील कया विया। धांधलियूं कयूं वयूं आहिनि। असांजे एजेंटनि खे पोलिंग स्टेशन्स में ॿाहिरि कढियो वियो। ॿीहर ॻणप कराई वञे। पीपल्स पार्टी जे खटियल सीट मुख़ालिफ़नि जे हवाले कई वई आहे। अवाम जो जमहूरी हक़ खसियो पियो वञे। NA 230 पीपल्स पार्टी उम्मीदवार रसूल बख्श चांडियो जी प्रेस कॉन्फ्रेंस। टंडे मोहम्मद खान जे हिकु क़ौमी ॿिनि सूबाई तकनि ते धांधली। ज़राइन मूजिबि नतीजा तब्दील करे पीपल्स पार्टी जे हारायल उम्मीदवार खे कामयाब करार ॾिनो वियो आहे। इटालपुर हाउस टंडे मोहम्मद खान में क़ौमी तक NA 228 लाइ GDA जो उम्मीदवार मीर अली नवाज़ टालपुर PS 68 जो उम्मीदवार मीर अली हैदर टालपुर सां गॾिजी GDA मरकज़ी अॻवान मीर सज्जाद टालपुर जी प्रेस कॉन्फ्रेंस। हिननि चयो त टंडे मोहम्मद खान में ज़ाहिर कयल नतीजनि खे रोके नतीजनि जी छंड छाण करे वोटनि जी ॻणप पाक फ़ौज जी निगरानी में ॿीहर कराई वञे। ॿी सूरत में असां पंहिंजे इलाइक़े जी अवाम जे ॾिनल वोटनि सां का बि नाइंसाफ़ी थियण न ॾींदासीं। इन्हनि खे अदालत में चैलेंज करण जो जमहूरी हक़ आहे ऐं उहो असां इस्तेमालु कंदासीं। करण वेझो राजू शाख ते वण वठण तां चांडिया ऐं नोतियार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि नोतियार बिरादरी जो हिकु ॼणो मोहम्मद नोतियार तॾहिं ते फ़ौत थी वियो जॾहिं त चांडिया बिरादरी जा 2 ॼणा एजाज़ अली ऐं इनायत हुसैन चांडियो शदीद ज़ख़्मी थी विया। वधीक डेली न्यूज़ अपडेट वठण जे लाइ असांजो YouTube चैनल सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो।